पेपे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कैपिटल जो दर्जो रखंदड़ गम्स अस्पताल गंबट में बोन मेरो ट्रांसप्लांट जा 200 कामयाब ऑपरेशन मुकम्मल थी विया आहिनि। डायरेक्टर गम्स इन मौके ते ॻाल्हाईंदे ॿुधायो त सिंध हुकूमत जे ताउन सां गंबट में क़ाइम गम्स अस्पताल में मुफ़्त बोन मेरो ट्रांसप्लांट कया पिया वञनि। ख़ानगी अस्पताल में साॻी ऑपरेशन जो ख़र्च 50 लख खां वधीक आहे। हिन वधीक चयो त हिन महिल ताईं कयल बोन मेरो ट्रांसप्लांट कामयाबी सां कया विया आहिनि। ऑपरेशन बैदि मरीज़नि खे रत लॻाइण जी ज़रूरत नाहे पवंदी। हू नॉर्मल ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। डायरेक्टर गम्स कैप्टन डॉक्टर रहीम बख्श भट्टी वधीक चयो त गंबट मुल्क में गम्स अस्पताल सिहत जे शोबे में मिसाली कम करे रही आहे, जंहिं सबब लखें मरीज़ हिन वक़्त ताईं सेहतियाब थी चुका आहिनि। सिंध हुकूमत जे ताउन सां वॾा ऑपरेशन मुफ़्त कया विया आहिनि, जिन खे दवाऊं बि मुफ़्त ॾिनियूं पियूं वञनि। असांखे ॿुधाईंदड़ त गम्स अस्पताल गंबट में बोन मेरो ट्रांसप्लांट जा 200 कामयाब ऑपरेशन मुकम्मल कया विया आहिनि।